I would like to now invite Mr. Nisar Ahmed Khodo Saab, President, Pakistan People's Party for Sindh. अञा शिकायत आहे त गॾिजो ऐं मसइलो को थोरो बि कोन्हे, नंढो मसइलो बि न आहे। कादिर मक्सी साहब गवाह, हा मां पीपुल्स पार्टी जो आहियां। पाणीअ जे मसइलनि ते सिर्फ़ कालाबाग डैम जे लाइ न, असल शुरूआत थी तव्हांजे 1991 जे पाणी मुआहिदे ते। पाणी मुआहिदो जॾहिं थियो तॾहिं मूंखे यादि इहो ई थो पए त असीं पीपुल्स पार्टीअ वारा अपोज़िशन में हुआसीं। सिंध में बि हुकूमत ॿियनि जी हुई ऐं वफ़ाक़ में बि ॿियनि जी। पाणी मुआहिदे ते तमामु घणा बहस थिया। असीं इनकार कयोसीं उनखे मञण जो, असीं अपोज़िशन में हूंदे इनकार कयोसीं मञण जो। 91 जे मुआहिदे में कादिर मक्सी साहब खे वधीक ख़बर हूंदी, हिकिड़ो शिक शामिल कई वई हुई त हर एक सूबे खे पंहिंजे मिलियल हिस्से मां स्टोरेज ठाहिण जी इजाज़त हूंदी, स्टोरेज ठाहिण जी इजाज़त हूंदी। इन ते असां बाहि थी वियासीं। असां इनखे इहो ई सम्झोसीं त पंजाब जा माण्हू 91 जो मुआहिदो करे लिखाए मञराए एक्चुअली सूबे खे इजाज़त था ॾियनि त हिकिड़ो को डैम बि ठाहे सघे थो, ऐं जंहिं ते इहा ॻाल्हि हली कालाबाग डैम जी। असल में बेसिस जेको आहे सो आहे 91 अकॉर्ड। असां उनखे क़बूल न कयोसीं। असां झेड़ा कंदा रहियासीं, विढ़ंदा रहियासीं, कॉन्फ्रेंसूं फलाणियूं। उन वक़्तु एतिरा माण्हू बि कोन निकिरंदा हुआ जेतिरा अॼु निकिरनि था 1991 वारे मुआहिदे ते। उते असां सिर्फ़ु सेमिनारनि जे अंदरि क़ैद हुयासीं, बंदि हुयासीं। पर सॼी ॻाल्हि हलंदी रही। नेठि वञी कुझु दोस्तनि ॻाल्हि कई त सियाणे ते पाणीअ जी विरासत जो जेको फॉर्मूला उनखे क़बूल कयूं था। मुआहिदो त कैंसिल थी कोन सघंदो, हुकूमतूं त कंहिं ॿियनि जूं आहिनि, तंहिंजे करे ठीकु आहे साईं, इहो मुआहिदो कंट्रोवर्शियल रहे पर पाणीअ जो विर्ष जो फॉर्मूलो हलंदो रहे। इरसा ठही, गंदकियो इरसा, जेको मुआहिदे में लिखियलु आहे उहो पाणी उन नमूने सां ॾिनो ई कोन। वरी हिस्टोरिकल डिस्ट्रीब्यूशन, वरी 3 टियर फार्मूला, वरी अलाए छा छा कॾहिं बि। ऐं नसीर मेमन साहब शायदि ॿुधाए सघे पियो चङे नमूने सां त इरसा जे इन डिस्ट्रीब्यूशन ते केतिरा साल कमु थियो या हिकिड़ो साल बि कमु न थियो। हिकिड़ो साल बि पाणी जी डिस्ट्रीब्यूशन 91 अकॉर्ड जे तहत शायदि न थी हुजे। जी हा, न थियो आहे। हाणे असल मसइलो आहे इहो, उनजो फ़ाइदो था वठनि अपर राइपेरियंस। असां कानून बैन अल-अक़वामी ॿुधाया हूंदासीं। पहिरियों हक़ु जेको आहे सो लोएस्ट राइपेरियन जो आहे, इंटरनेशनल कानून आहे, फलाणो आहे। असां चयोसीं इहा दरिया जेको आहे सो सिंध खे जेकॾहिं दरिया में तव्हां हमलो कयो था त पाकिस्तान खे विरहाइण जी इहा साज़िश आहे, पाकिस्तान खे टोड़ण जी इहा साज़िश आहे। तंहिंजे करे कॾहिं धरना हयासीं, कॾहिं जुलूस कढियासीं, कॾहिं वाह ॾिठीसीं न मींहुं ॾिठोसीं, हलंदा रहियासीं, आवाज़ उथारींदा रहियासीं। आवाज़ जो कॾहिं न कॾहिं को न को असरु थियो। जान छुटी कालाबाग डैम मां कादिर मक्सी साहब जे सभु असां गॾु हुआसीं एंटी कालाबाग डैम उन मूवमेंट जो। जी सर, तव्हां हुन खां अॻु में हुयो, मां तव्हां खां पोइ शामिलु थियुमि। तव्हांजी महिरबानी जो वरी कन्वीनर बि करे छॾियो मां जहिड़े ॾोही गुनाहगार खे। पर थियुमि, हलियासीं। आबाद इहो न थी सघियो कालाबाग डैम। ऐलान कयो उन वक़्तु जे नवाज़ शरीफ़ साहब त मां कालाबाग डैम हाणे नथो ठाहियां। बिल्कुलु पूनम इहा ॻाल्हि कई त बॉर्डर बंदि करण जी ॻाल्हि ज़रूरु सोची हुयनि उन्हनि। असां वियासीं पंहिंजे उन कालाबाग डैम जा जेके 4-5 पार्टियूं हुयूं, बेनी साहबा खे गुज़ारिश कईसीं। बेनी साहब बि पुछा कई त साईं केरु केरु थो कीअं करे, केरु केरु थो कीअं करे। पोइ अताउल्ला मैंगल साहब बि हुयो, त साईं रसूल बख़्श साहब बि हुयो, त साईं ANP जो दोस्त अजमल साहब बि हुयो, ॿिया बि हुआ। जिन ॻाल्हि ॿुधायसि साईं असां हीअं था धरना हणूं, त चई मां बि पोइ हिते न रहंदुसि।
मां इन पाणीअ खे क़ौमी मसइलो थी सम्झां, पाणीअ ते धाणो जेको आहे सो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु थो सम्झां मां, तंहिंजे करे मां बि कमु शइ ते ईंदुसि। जिते कादर साहिब बि हुयो त ॿिया बि हुआ, टियां बि हुआ, ठीकु आहे, असांजो ऐलान थी वियो। पर उन खां पोइ आयो जनरल मुशरफ, उन चयो त कालाबाग त ठहंदो ई ठहंदो, पर मां ग्रेटर थल कैनाल थो ठाहियां। ग्रेटर थल कैनाल कंहिं बि फोरम खां पहिरियों प्रायर अप्रूवल न वरितल हो, न एक्नेक में मामिलो पियो, न सेंट्रल डेवलपमेंट पार्टी जो इहो को इजाज़त हुई, न एक्नेक हुई, न NEC हुई, न CCI हुई, कुझु कोन हो। एग्ज़ेक्टिव ऑर्डर ते हुन ठाहिणु शुरू कयो। असीं पुकारींदा रहियासीं, उन ते एंटी कालाबाग डैम सां गॾु एंटी ग्रेटर थल कैनाल बि शामिलु कयोसीं हिसो। साॻे नमूने सां अवाम में अवेयरनेस, अवाम जी कुवत वधाइण जे लिहाज़ खां वॾनि शहरनि में बि जलसा कयासीं, त नंढनि ॻोठनि में बि वियासीं, रातिनि जो बि वियासीं, त ॾींहं जो बि वियासीं। किथे त हिकिड़ी जाइ ते मूंखे यादि थो पए, खिपरे में वियासीं राति जे 2 बजे, ऐं माण्हू भरियल हुया पंहिंजी जाइ ते। इहा असांजी मूवमेंट, इहा असांजी कोशिशि, इहा जदोजहद। पर जेके न मुड़ना आहिनि उहो पंहिंजी साज़िशूं कंदा रहनि था। ग्रेटर कैनाल ठहंदी रही, कंप्लीट थी सघे थो 2008 खां पोइ थी हुजे, कंप्लीट थी सघे थो 2008 खां पोइ थी हुजे। ठाहिणु अॻु में शुरू थी, जेको थोरी घणी मूंखे ख़बर आहे, या जी साईं, हाणे ठही वियो। ग्रेटर थल कैनाल खां अॻु में हिकिड़ी थल कैनाल बि ठहियल हुई। उन थल कैनाल सां गॾु चश्मा झेलम लिंक कैनाल बि ठहियल आहे, जेका बि दरियाए सिंध मां निकिरे थी। दरियाए सिंध मां चश्मा झेलम लिंक कैनाल फ्लड कैनाल जे हैसियत सां, जॾहिं पाणी घणो हुजे त चश्मा झेलम लिंक कैनाल खे खोले सघो था, न त नथा खोले सघो। चश्मा झेलम लिंक कैनाल खे परमानेंट खोलण जो कमु वरी बि पीपुल्स पार्टी जे ज़माने में कोन थियो हो। हे 1980 खां 87 जे दरमियान थियो, जॾहिं गवर्नर गुलाम जिलानी हुयो पंजाब जो गवर्नर, उन सां गॾु नवाज़ शरीफ़ साहब हुयो उनजो एडवाइज़र, ऐं इहे ॿई विया ऐं वञी चश्मा झेलम लिंक कैनाल खे परमानेंटली खोले आया, जेका सिंध मां पाणी, इंडस रिवर मां पाणी निकिरंदो आहे। थल कैनाल बि हुई, ऐं चश्मा झेलम कैनाल फीड थी करे ग्रेटर थल कैनाल खे। ईअं न साईं, चश्मा झेलम कैनाल मां पाणी थो निकिरे, थल कैनाल में थो वञे, थल मां ग्रेटर थल कैनाल ठही वियो। हाणे ग्रेटर थल कैनाल जी कमांड एरिया था ठाही वञे, कमांड एरिया, जंहिंजे करे चोलिस्तान कैनाल जो बि ज़िक्र थो थिए, के चार बहारू कैनाल, इहे अलाए छा हुनजो नालो। मूंखे बि थोरो घणो मौक़ो मिलियो हो एक्निक में मेंबर जी हैसियत सां। एक्निक में इहे मसइला आया, इरसा वारनि चई छॾियो वाफिर पिकतार में पाणी मौजूदु आहे। असां चयोसि त तव्हां कीअं था चई सघो था पिकतार मौजूदु आहे, तव्हांजो 91 कार्ड पिणु कंट्रोवर्शियल, ऐं उन खां पोइ तव्हां साबित त करे ॾियो त तव्हांजो कैनाल में, तव्हांजे दरिया में पाणी जेकॾहिं आहे त पोइ ठीकु आहे, ॿुधूं था छा ॻाल्हि आहे। चयोसीं हुन टेलीमेट्री सिस्टम लॻायो। असांजो इल्ज़ाम हो त तौसा खां गुडू ताईं पाणी चोरी थो थिए। असां कमेटी ठाही जेका उते वञी वाक़ई ॾिसी आई, त उते साईं वाटर पंप लॻल आहे जेके दरिया ते लॻल आहे, 100 खां वधीक गुडूअ खां तौसा 14 लख एकड़ आबाद थिए थी। हाणे इहे तौसा ऐं गुडू जे विच में, तौसा ऐं गुडू जे विच में, गुडू खां बिल्कुलु। हाणे टेलीमेट्री सिस्टम असां चयोसीं त ॿ हंधि लॻायो, हिकिड़ो तौसा ते लॻायो, ॿियो गुडू ते लॻायो, त जेको तौसा मां पाणी निकिरे थो उहो गुडू ताईं पहुचे बि थो या नथो अचे। ख़बर पइजी वेंदी तव्हां चोरी कई आहे। ख़ालिद मक्सी जे सरबराही में कमेटी ठाहीसीं, उन वक़्तु PDM जी हुकूमत हुई। उन्हनि वञी पंहिंजी रिपोर्ट बि ॾिनी त साईं हा हेतिरा वाटर पंप लॻल आहिनि, शायदि अॼु बि हूंदा, अॻे बि हुया। इहा बि हिते ॻाल्हि थी। हलंदे हलंदे हुकूमतूं तब्दील थियनि थियूं पियूं। अचानक ॻाल्हि आई त साईं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव, ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव उन वक़्तु चाहे PDM जी हुकूमत हुई न हुई, केयरटेकर हुकूमत हुई, इन वाटर अकार्ड ते इम्प्लीमेंट कराइणो इरसा खे।
इरसा जे लाइ चई छॾियूं त हाणे साईं इन जो जेको चेयरमैन आहे बाय रोटेशन सूबो न कंदो, इन ते को ब्यूरोक्रेट अची वेहंदो, ब्यूरोक्रेट परमानेंटली अची वेहंदो, उनखे ट्रांसफर पोस्ट करण जो हक़दार हूंदो प्राइम मिनिस्टर, अॼु जो मौजूदा प्राइम मिनिस्टर। इहा ही इरसा एक्ट में तरमीम आहे। इहा उन वक़्त जी हुकूमत डिपार्टमेंट ऑफ वाटर एंड पावर खे चई छॾियो असांखे ठाहे ॾियो इहा तरमीमूं बिल में। उन बिल में इहे ॻाल्हियूं असीं ॿियो को वाह कोन हुई, ॿियो को तरीक़ो कोन हो। ही गुनाहगारी उथी बीठो सिंध असेंबलीअ में, जंहिं उहो ठहराव पेश कयो त इरसा एक्ट में तरमीम दरअसल मुआइदे ते हमिलो आहे, 91 मुआइदे ते हमिलो आहे। उहा तरमीम सिंध असेंबलीअ में पीपल्स पार्टी, MQM, PTI, जमा इस्लामी, ये 4 पार्टियूं आहिनि, उन्हनि चइनी इहो यूनानिमस रेज़ोल्यूशन पेश करे इरसा वारी एक्ट में जेका तरमीम पई थिए उनखे असीं कैंसिल करायो हुयो, यानी असांजे पारां डिक्लेयर कयोसीं त इहा कैंसिल आहे, मंज़ूर न आहे। पर ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। मां हिकु दफ़ो चयो मान बाबा तव्हां इहो कैनालनि जी ॻाल्हि कयो था, तव्हां CCI में छो नथा खणी वञो? हर 3 महीने में काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो इजलास थियणो आहे। मूंखे ख़बर आहे त उन में मेजॉरिटी कंहिंजी हूंदी कंहिंजी न हूंदी, पर हिकिड़ो फोरम आहे इरसा ते। इन CCI जो इजलास अलाए केतिरनि महीननि खां न थियो आहे। जेका हिन वक़्त खां पोइ हुकूमत हुई उन में बि असांजूं इहे रड़ियूं हूंदियूं त CCI जो इजलास छो नथो थिए। अरिड़हीं तरमीम में बाक़ाइदा टर्म लिखियो वियो त हर 3 महीननि में CCI जो इजलास थियणो आहे। हाणे उहा अरिड़हीं तरमीम में ॿई ख़तमु, हुकूमत न करे त न करे, न इरसा जे लाइ कुझु सोचण जे लाइ, पर जो बि आहे बैनल सूबाई जेको बि मसइलो आहे उहो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में वञणो ज़रूरु आहे इफ़ वी बिलीव इन द पार्लियामेंट्री डेमोक्रेसी। पर न थियो आहे, अॼु बि न थियो आहे। मां बि मोकिलण जी कोशिशि कई पर अञा ताईं न थियो आहे इजलास। नताइज छा निकिरंदा उहा मूंखे पंहिंजे जाइ ते, उन में शायदि ऐं सूबे खे वीटो करण जो हक़ ज़रूरु आहे, शायदि वीटो करे सघे थो, पर उहो थियो न आहे, तंहिंजे करे वीटो जो सुवालु पैदा नथो थिए। असीं करे चुका आहियूं इहो। मां शाबाश थो ॾियां, पंहिंजे तरफ़ खां थी सघे थो मां कुझु न कयो हुजे, थी सघे थो मां सिर्फ़ु असेंबलीअ में इहो कानून या ठहराव पेश कराए वरी तीर हयो हूंदुमि, पर एक्चुअली अवाम में हे साईं जन वञनि था, पर उन्हनि खे पिणु शिकायत आहे त अवाम अञा एतिरो निकिरे नथो जो उनजो एतिरो प्रेशर ठहे जो हुकूमत इन ॻाल्हि खां बाज़ अचे। असांखे थोरो मौक़िफ़ अञा ताईं क्लियर करिणो पवंदो। घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे। हाणे के माण्हू था चवनि साईं 3 कनाल त सिंध में आहिनि, हिकिड़ो साईं बलोचिस्तान जे लाइ कच्छी कनाल आहे, उनखे बलोचिस्तान जो पाणी में ज़िक्र आहे, उनखे न ॾियूं छा पाणी? ॿिया था चवनि साईं रेणी कनाल जेका साईं असांजे घोट के ॾे थी वञे, कीअं थी वञे। ॿियो के चवनि था कोई थर कनाल आहे अलाए न आहे, पर चोलिस्तान कनाल ते वधीक तवजो ॾियण जी छो ज़रूरत आहे? इहो साईं नसीर मेमण साहब ॿुधायो। अल्टीमेटली पाणी वेंदो इंडस मां, सतलज में उअं ई कोन्हे विकियल आहे, उन ते कोई भरोसो ई कोन्हे, एतबार ई कोन्हे। वेंदो चश्मा झेलम मां, लिंक कनाल मां, थल कनाल में वेंदो, थल कनाल मां ग्रेटर थल कनाल, ग्रेटर थल कनाल मां सतलज, सतलज मां सलमान की, ईअं न साईं कनेक्टेड डायरेक्टली थी सघे थो आउटलेट सिंध मां न बि हुजे, पर अल्टीमेटली सिंध ई सफ़र कंदी। मां साईं जन सां सहमत आहियूं, सॼी सिंध यूनाइटेड आहे। एक्चुअली सॼी सिंध पाणीअ जे मसइले ते फेरफार कान्हे। साईं खे यादि हूंदो का अहिड़ी जमात बि हुई जो 91 जे इन अकार्ड ते असां जॾहिं उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदासीं त का जमात हुई जेका उनजे फेवर में ॻाल्हाईंदी। असीं जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु निकितासीं त 3-4 पार्टियूं हुयासीं, ॿियूं कोन हुयूं पार्टियूं। मां पीपुल्स पार्टीअ जे सदर जे हैसियत सां हुयुमि, इंडिविजुअली तौरु कोन हुउमि। मुंहिंजी बेनज़ीर जॾहिं अचे थी वेहे थी ॿियनि वांगुरु धरने में त चई सघां थो त हा असां निभायोसीं। हिन वक़्तु जेका बि सूरत हाल आहे हूंदी, उन में रेज़िस्ट करण जी ॻाल्हि उन फोरम्स ते ऐं माण्हुनि जो प्रेशर पैदा करण जे लाइ पॉलिटिकल पार्टीज़। अॻे छा थियो इतफ़ाक़? साईं 2 मिंट, हिकिड़ो मिंट, अधु मिंट।
अॻ में हिकिड़ी सेमिनार थी हैदराबाद में, जंहिंमें मां बि वियुमि। उते तकीरा कईसीं, दिलि खोले तकीरा कईसीं। उन खां पोइ रसूल बशपली जे साहिब चयोसीं अंदरि कमरे में था हली वियुमि। मां चयो दादा बिस्मिल्लाह हलो। छो? चईं असां मूवमेंट था शुरू करणु चाहियूं, कन्वीनर तोखे था करणु चाहियूं। मां चयो साईं मां गुनाहगार, असां ते अलाए कहिड़ा कहिड़ा इल्ज़ाम लॻंदा आहिनि। हिन दफ़े जेका जदोजहद थी आहे उहो न मां घुरायो थोमान, न मूंखे घुरायो अथऊं। उन्हनि पंहिंजे सिर शुरू कई आहे। उन्हनि खे शाबाश ॾियणु चाहियां त उहे चुप करे न वेठा। इहो सिंध जो आवाज़ु थी वियो आहे, इहो सिंध जो आवाज़ु थी वियो आहे। असीं तव्हांजे आवाज़ में गॾु रहियूं, अलाह कंदो गॾु रहंदासीं। सिंध खे यूनाइटेड करिणो आहे। इन में जेको सिंध ते हमिलो थिए थो उहो असीं पंहिंजो पाण ते हमिलो सम्झूं था। के ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि हुकूमत में, उहे ॾींहं बि त हुया न त साईं गुडू हिते ज़मीनूं जेके ॾिनियूं वयूं, तरबेला ठहियो, उन जूं ज़मीनूं साईं ॾियो पंहिंजी फ़ौजियुनि खे, साईं केॾे सखर में, पने आकल में, अलाए किथे किथे किथे। इहे ज़माना बि ॾिठा आहिनि हिन सिंध। मुक़ाबिलो करणु ज़रूरी आहे। साईं GM सैद साहिब बि हुयो, पर उन बि त का ॻाल्हि रुकाए न सघी न। इहे ज़माने ते हमला थींदा आहिनि ऐं अॼु बि थियनि था पिया, ऐं असां गॾु बीठा आहियूं, चऊं था त इहा ॻाल्हि ग़लति आहे, सिंध ते हमिलो थियणु न खपे। महिरबानी। प्लीज कॉन्फ्रेंस जो डिसिप्लिन हो जाए। डॉक्टर साहब प्लीज क्वेश्चन आंसर जो सेशन ताकि मां रिबटल जे लाइ गिव यू 2 मिनट्स। I'll give you 2 minutes for साईं असां जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु निकिता हुआसीं न, तॾहिं चऊं थासीं जेको डैम जो हामी सभु हरामी। असां इहे नारा हणंदासीं, असां इहे नारा हणंदासीं डैम जो हा। हिकिड़ो मिनट जॾहिं हुई ॻाल्हि तॾहिं जी ॻाल्हि कयां न। कादिर साहिबु ईअं न कादिर साहिबु तव्हांखे जेको ॻाल्हाइणो हो सो तव्हां महिरबानी कई ऐं सुठो ॻाल्हायो। तव्हांखे अप्रीशिएट कंदो आहियां हमेशह। असां पंहिंजी जाइ ते जहिड़ी तव्हां मज़बूत जमहूरी हुकूमत पाकिस्तान में क़ाइमु कराई आहे, उन जा के मसइला ज़रूरु हूंदा, पर असीं उन मौक़िफ़ ते बीठा आहियूं। शहबाज़ शरीफ़ जी हुकूमत छो ठही? छाकाणि त कंहिं बि पार्टीअ खे अक्सरियत न हुई। जेकॾहिं कंहिं पार्टीअ खे अक्सरियत न हूंदी आहे त पोइ हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे वरी री-इलेक्शन, उन वक़्तु ई री-इलेक्शन। हाणे री-इलेक्शन अफोर्ड करे सघिजे पई, न पई अफोर्ड करे सघिजे, तंहिंजे करे असां लेसर ईविल खे क़बूल कयोसीं।